अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां सिंध ॼाई ड्रामे जे बारे में। दोस्तों अॼु मां तव्हांखे सिंध ॼाई ड्रामे जे बारे में ॿुधाईंदुसि त अचण वारी किस्तनि में छा थियण वारो आहे, छा न थियण वारो आहे। इहो अॼु मां तव्हांखे हिन वीडियोस में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, सभ खां पहिरियां उन्हनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जेका दोस्त असांजी वीडियो ॾिसी करे ऐं सुठा कमेंट कंदा आहिनि। अल्लाह पाक उन्हनि दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध ॼाई ड्रामो तव्हांखे कीअं लॻी रहियो आहे, इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध ॼाई ड्रामे में जेको आहे त सदोरीअ जो रिश्तो छा वारिस खे मिलंदो या वरी नादर ख़ान खे मिलंदो, इहो मूंखे ॿुधाइजो। दोस्तों, छा नादर ख़ान सां शादी कंदी सदोरी या वरी वारिस सां, इहो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।